नाज़रीन, ठारूशाह में 3 ॾींहनि वारो कबूतरबाज़ी जो सिलिंग मेलो थी गुज़रियो। पहिरीं, ॿीं ऐं टीं पोज़ीशन खणण वारनि खे इनाम ॾिना विया। उन हवाले सां तफ़सील ॿुधाए रहियो आहे SS न्यूज़ जो रिपोर्टर अलहरिनो सोलंकी। जी अलहरिनो, तफ़सीलुनि खां आगाह कजो। जी बिल्कुलु, आगे ॿुधे था। ठारूशाह में ऑल किंग्स पीजन तरफ़ां 3 ॾींहनि लाइ कबूतरबाज़ी जो सिलिंग मेलो थी गुज़रियो। पहिरें, ॿिए ऐं टे पोज़ीशन खणण वारनि खे इनाम ॾिना विया। ऑल किंग्स पीजन तरफ़ां कबूतरबाज़ीअ जे मुक़ाबलनि जो 3 ॾींहनि जो सिलिंग मेलो सदर वली खानज़ादा ख़लीफ़ो गुड्डू, नायब सदर फरहान खानज़ादा ख़लीफ़ो, ज़ाहिद अली खानज़ादा, उस्ताद मोहम्मद अली कुरैशी ख़लीफ़ो, आफ्ताब राजपर चेयरमैन, बशीर मोरियो ख़लीफ़ो, फ़िरोज़ उजण ख़लीफ़ो, इज़हार उजण ख़लीफ़ो, नवीद सोलंकी ख़लीफ़ो, साजिद चांडियो, उस्ताद दिलबर अली अब्बासी जे निगरानी हेठि थी गुज़रियो, जंहिंमें शहर ऐं भरपासे जे ॻोठनि मां 3 ॾींहं खां मथे कबूतरबाज़ टीमुनि हिसो वरितो। हर हिक कबूतरबाज़नि तरफ़ां 5 कबूतर उॾाया विया, जंहिंमें सभिनी खां वधीक टाइम उॾण वारनि कबूतरनि में पहिरें पोज़ीशन नदीम अब्बासी वरिती, जंहिंखे 30,000 रुपया रोक ऐं 1 ट्रॉफ़ी। ॿी पोज़ीशन मुर्तज़ा कुरैशीअ जे कबूतरनि खईं, जंहिंखे 15,000 रुपया रोक ऐं ट्रॉफ़ी, जॾहिं त टीं पोज़ीशन ख़लीफ़े ज़ाहिद अलीअ जे कबूतरनि खईं, जंहिंखे 10,000 रोक ऐं ट्रॉफ़ीअ जा इनाम ॾिना विया। जी।